हजरत फुज़ैल बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु वक्त जो डाकुआ लुटेरो एक मरतबा हजरत फुज़ैल बिन अय्याद रज़ी अल्लाह ताला अन्हु चोरी जे लिहाज सां डाको हण जे लिहाज सां एक घर जी दीवार टपी रहा वा। घर में मालिक जो को हो अल्लाह जो कामिल मानू आ कुरान करीम जी तिलावत करे रहो आ। अलम यानी लिल्लज़ीना आमनू अन तख्शअ कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। छा ईमान वारन जे वक्त न आयो आ जो उन जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र जे लाइ नरम थी वञल, उन जूं दिलियूं अल्लाह जी बारगाह में झुकी वञल। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हज़रत फुज़ैल बिन अय्याज़ जेको चोरीअ जे इरादे सां दीवार टपी रहियो आ, पर जॾहिं इहा आयत ॿुधई आ आयत तासीर रब्बानी जो तीर बणिजी करे हज़रत फुज़ैल बिन अय्याज़ जी दिल में लगी आहे। बेसाख्ता आवाज कढी चवण लॻो आहे छो न मुंहिंजा रब अञा ताईं बि तुंहिंजी बारगाह में अञा ताईं बि तुंहिंजी बारगाह में ईमान वारनि जे लाइ वक्त आहे। ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते तुझी कावड़ की यठही सगदी ओ करीम असांजी चमड़ी एक चण गबिका न सही सगदी ओ बाज भरिया रब बानन ते। हज़रत फुज़ैल बिन अय्याज़ अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ पंहिंजे दिल में पैदा करे सुनसान जंगलन में वञी जिंदगी गुजारण लॻो आ। रात जे विच में अल्लाह जी बारगाह में रोई रोई नीर हारे पंहिंजे रब खे राज़ी करे रहियो आ। पंहिंजे पाक परवरदिगार जी बारगाह में अर्ज़ करे रहियो आ ओ मुंहिंजा मौला मुझे गुनाहन के मुआफ़ फरमा। ओ मुंहिंजा मौला पूरी जिंदगी तुझी नाफरमानी में गुजारे छॾियमि। ओ मुंहिंजा मौला अॼु जॾहिं तुंहिंजो खौफ दिल में पैदा थियो आहे ओ मुंहिंजा पाक परवरदिगार अॼु तूं मुंहिंजे मथां का महिरबानी फरमा। मुंह ते मेहरबानी मुंह ते मेहरबानी सदका सवा करे माला मुझी दवा करे मुँह ते मेहरबानी। हज़रत फुज़ैल बिन अय्याज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु रोई रोई नीर हारे रहियो आ। एतर में एक काफ़िलो आयो आ ऐं वो काफ़िले जो सरदार काफ़िले वारनि खे चवे पियो ओ काफ़िले वारो रात जो सफ़र न कजो ही फुज़ैल बिन अय्याज़ जो इलाक़ो आ। कंहिंजो इलाक़ो आ? फुज़ैल बिन अय्याज़ जो। किथे ईअं न थिए जो असां लुटिजी वञूं। हज़रत फुज़ैल बिन अय्याज़ जॾहिं इहा आवाज़ ॿुधो आहे अल्लाह जी बारगाह में अञा बि वधीक रोजराड़ो करण लॻो आहे ओ मुंहिंजा मौला ऐं केतिरे क़दुरु गुनहगार आहियां जो तुंहिंजा बाना मुंहिंजे खौफ जे करे रात जो भी सफ़र नथा कनि। मुंहिंजा मौला मूंखे गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। मुंहिंजा मौला मुंहिंजे गुनाहनि खे मुआफ़ फरमा। मुंहिंजा मौला आईंदा पूरी जिंदगी तुंहिंजे पाक घर जी मुजावरी कंदे गुज़ारींदुसि। उन खां बाद हज़रत फुज़ैल बिन अय्याज़ अल्लाह जी बारगाह में निकिरी चुको आहे इल्म दीन हासिल करण जे लाइ इल्म हदीस पढ़ण जे लाइ एतिरे क़दुरु इल्म हदीस पढ़े जो वक्त जो आलम बा अमल बणिजी वियो। अल्लाह जी बारगाह में एतिरे क़दुरु इबादत कई जो अल्लाह जे कामिल वलियन में नालो लेखिजी वयसि।
एतरे क़दर अल्लाह जो खौफ दिल में रखंदो हुयो। जॾहिं हज़रत फुज़ैल बिन अयाज़ इन दुनिया में लाडाणू कयो तो हज़रत इमाम वकी रहमतुल्लाहि ताला अलैह पूरे दुनिया में यो पूरे शहर में ऐलान कंदे रहियो तो अज अल्लाह जो खौफ असां जे हिन इलाके में मोकिलायो। एतरे क़दर हज़रत इमाम हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जे दिल में खौफ खुदा पैदा थियो। एक डाकू हो चोर हो पर जॾहिं खुदा जो खौफ दिल में आयस तो वक्त जो कामिल वली बन जी। तो मुझा अजीजो दोस्तों अल्लाह जी बारगाह में देर आहे पर अंधेर ना है। अज भी रब जी बारगाह में हलियो अच तुझे ला रहमत जा दरवाजा खुला है। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू तवाई असां जे मथा मेहरबान आ। छो त जेकॾहिं रब मेहरबान न हुजे हा त तवाई असां के पंहिंजो महबूब न ॾे। ऐं नहीं करे हर को चवण लगे तो तॾियो मुबारक विड़ी मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो ख़ैर जा ॾियो मुबारक विड़ी मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो प्यार अहिड़ो मिलियो जो ख़ैर थिया। मुबारक मिड़ी गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो ख़ैर था। अल्लाह रब्बुल आलमीन एड़ी महबूब जेड़ी महबूब जी अजीम ज़ात असां के अता फरमाई। कब्र में केर भी गड न होंदो पर उते भी कब्र में भी महबूबन जी ज़ात ईंदी है। ओ जिते हर को छॾे ईंदो उते मदीने वारो जान ईंदो। जिते हर को छॾे ईंदो उते मदीने वारो जान ईंदो। थींदी कब्र हशर में जग